अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, आऊं आहियां अव्हांजो पंहिंजो ख़ादम ख़ास के लिए अवी ॾिसी रहिया आहियो के न्यूज़। पाण जीमेल आईडी बनाईंदासीं। जीमेल ते पाण क्लिक कयो आहे। हाणे चेकिंग इन्फो हली रहियो आहे। चेकिंग इन्फो हलण खां पोइ हिते ॾिसो था। हाणे हिते पाण खां नालो पियो घुरे त तव्हां नालो कहिड़ो ॾियणु था चाहियो। पाण हिकिड़ो फ़र्ज़ी नालो आऊं ॾियां थो हिते सिंधी कोहिस्तानी। पहिरें में लिखूं था, ऑप्शन में फर्स्ट नेम में लिखूं था सिंधी। हिते पाण लिखूं था सिंधी, SINDHI सिंधी, ऐं हेठां लिखूं था कोहिस्तानी। सरनेम में लिखियोसीं कोहिस्तानी। हाणे पाण नेक्स्ट के क्लिक था कयूं। नेक्स्ट के क्लिक कंदासीं त हिते लिखंदो ॾींहुं, पुछंदो ॾींहुं, त हिते लिखूं था हिकु ऐं मंथ में लिखूं था जनवरी। जनवरी खां पोइ साल में पाण लिखूं था 1990। 1990 था लिखूं पाण साल में 1990 खां पोइ पाण हिते मेल जिन्स पियो पुछे, उते पाण मेल था लिखूं, यानी मर्द खां पोइ पाण खे ऑप्शन थो ॾिए त तव्हां हिननि मां सिंधी कोहिस्तानी 7 सिंधी कोहिस्तानी उन्हनि मां कहिड़ो था सिलेक्ट कयो। मूं सिंधी कोहिस्तानी सिलेक्ट कयो आहे। हाणे को फ़र्ज़ी कहिड़ो बि तव्हांखे पासवर्ड जेको यादि बि हुजे ऐं थोरो महफ़ूज़ बि हुजे, उहो पासवर्ड हिते लॻाइणो आहे। त फॉर एग्ज़ाम्पल को बि हिते पाण खे पासवर्ड ॾियूं था। हिते आउं हिकिड़ो फ़र्ज़ी पासवर्ड ॾियां थो, आरज़ी, जेको तव्हांखे सम्झाइण जे लाइ। हिते पाण पासवर्ड ॾेई छॾियो। उन खां पोइ नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। नेक्स्ट के क्लिक कंदासीं त हाणे अकाउंट जेको आहे सो रिव्यू में हलियो वियो आहे। जीमेल जो अकाउंट आहे ऐं हिते आउं एग्री कंदुसि, जेके हुन जूं टर्म्स एंड कंडीशन आहिनि उन सां आउं एग्री खे क्लिक कंदुसि। बिलू निशान खे हेठि निशान क्लिक करण खां पोइ हाणे अप्लाई पियो करे रजिस्ट्रेशन जे लाइ, यानी अकाउंट जेको आहे सो रजिस्ट्रेशन थींदो। ऐं हाणे पाण सिधो वापसि यूट्यूब ते हला था वञूं, छो त यूट्यूब ते उहो अकाउंट हाणे अची वियो हूंदो। बिल्कुलु हेठि यूट्यूब ते सिंधी कोहिस्तानी इहो अची वियो आहे, तव्हां पाण ॾिसो। ऐं हाणे यूट्यूब पाण हलाए सघूं था। जीमेल आहे त हाणे हिते ई पाण खे ऑप्शन ॾिए थो क्रिएट चैनल। हेठि क्रिएट चैनल जो ऑप्शन ॾिए थो, तव्हां पाण ॾिसो पिया। हाणे क्रिएट चैनल ते जॾहिं पाण क्लिक कंदासीं, इहे ॾिसो घुमे पियो। क्लिक कयोसीं त हाणे अची वियो। तव्हां ॾिसो हिते चैनल जो सॼो हिसाब किताब ॾेखारे पियो। ऐं हीअ सिंधी कोहिस्तानी जे नाले सां चैनल जेको आहे उहो बि ठही वियो। का टाइम नथो लॻे, डायरेक्ट उन ई मालूमात ते ठही थो वञे। बाक़ी सेटिंग्स वग़ैरह जेके आहिनि से पाण ॾेई सघूं था। प्रोफाइल में एस पियो ॾेखारे, पर हिते पाण फ़ोटो बि ॾेई सघूं था प्रोफाइल में। ऐं हाणे हीअ ॾिसो, हीअ हेठि शॉर्ट्स ते मूं दॿायो आहे त हीअ ॾेखारे पियो। तंहिंमें लाइव पाण हलाए सघूं था। नंढड़ा वीडियो शॉर्ट्स जेके आहिनि उहे रखी सघूं था। हिन क़िस्म जा वीडियो जेके टिकटॉक जे हिसाब सां हूंदा आहिनि, या रील्स फेसबुक रील जे लेवल जा वीडियो जेके आहिनि उहे पाण हिते शॉर्ट्स में यूट्यूब ते रखी सघूं था। उन खां सवाइ हिते वधीक ॿिया वीडियोज़ जेके आहिनि पाण उहे यूट्यूब वारा उहे बि हिते रखी सघूं था। हाणे हींअर पाण हिकिड़ी वीडियो हिते अपलोड कंदासीं, जेका तव्हांखे आउं ॾेखारींदुसि। हिते ॾिसो, मूं दॿायो आहे वीडियो वारे ऑप्शन ते। हाणे वीडियो अपलोड वारो ऑप्शन आहे इहो। हिते पाण जॾहिं वीडियो अपलोड वारे में ईंदासीं त हीअ मुंहिंजो मेमोरी आहे। हितां आउं का वीडियो खणां थो हिकिड़ी, हीअ आउं हिकु लोक धुन आहे सुरंदे जी, उहा खणां थो। उहा खणी आउं हिते आयो आहियां त उहा मथे चढ़ी आई आहे। त हाणे हिनखे आउं नालो ॾींदुसि। हिते को बि नालो जेको आहे त हिते आउं सिंधी सुरंदो थो लिखां, छो त सुरंदो पियो वॼाए ही चाचो। त सिंधी सुरंदे में आयुसि। ऐं हेठि डिस्क्रिप्शन में आउं लिखांसि थो हैशटैग ॾेई फोक म्यूज़िक आहे। हीअ लोक धुन आहे, त इन करे हिनखे लिखूं था फोक म्यूज़िक जो हेठां हिनखे पाण हैशटैग था ॾियूं। हैशटैग ॾियण खां पोइ हिनखे बैक कंदासीं। मथां तीर आहे, उन ते पाण बैक कंदासीं हिनखे वापसि। हाणे बैक थी वियो आहे। बैक थी वञण खां पोइ हिनखे नेक्स्ट कंदासीं त हाणे हीअ हिते वीडियो अपलोडिंग जे मरहले में आहे। पब्लिक कईसीं त पब्लिक हर माण्हू ताईं हीअ वीडियो पहुचे। ऐं पब्लिक करण खां पोइ हिते ॿियो बि हिकिड़ो ऑप्शन ईंदो। हिन ते पाण हेठे खे क्लिक करिणो आहे, छो त हीअ ॿारनि जे लाइ वीडियो न आहे, पर आम वॾनि माण्हुनि जे लाइ आहे। त हिते जेकॾहिं पाण ग़लती करे मथे खे क्लिक कयो त पोइ वीडियो वायरल न थींदी ऐं माण्हुनि वटि नोटिफिकेशन न वेंदो। हीअ हेठे ते क्लिक करण खां पोइ ॾिसो था, हाणे हीअ वीडियो अपलोड थिए पई, हीअ चढ़े पई मथे। ऐं जीअं ई अपलोड थी वेंदी त हीअ ॾिसो, मूं ऑप्शन में खोलियो आहे त हीअ वीडियो आहिस्ते आहिस्ते अपलोड थिए पई। ब्लू थी वेंदी, ऐं ब्लू थी जॾहिं बिल्कुलु साफ़ थी वेंदी त सम्झो हीअ वीडियो अपलोड थी चुकी आहे। ऐं हीअ वीडियो अपलोडिंग जे मरहले में आहे। तक़रीबन थोरो टाइम वठंदो आहे, छो त यूट्यूब जेको आहे सो रिज़ल्ट सुठो ॾींदो आहे।
पंहिंजे नाज़रीन खे उन करे हू टाइम वठंदो आहे ऐं जेका हाई डेफिनेशन वीडियो हूंदी आहे ओतिरो ई टाइम वधीक वठंदो आहे। त हीअ वीडियो शो थी रही आहे हाणे ॾिसो वीडियो बिल्कुलु अपलोड थी चुकी आहे। हाणे तव्हांजे दोस्तनि ताईं पहुची वेंदी, उहे बि ॾिसी सघनि था, कमेंट्स बि करे सघनि था ऐं तव्हां हाणे मथे शेयर जे ऑप्शन में हिन चैनल खे शेयर बि करे सघो था।